किस्सो नंबर 28 मुला न सयूं खाई वञनि। ॻाल्हि था कनि त वतायो फ़क़ीर ॿियनि खाधनि खां वधीक सयूं पसंदि कंदो हो। रमज़ान जो महीनो अची वियो, माणस सयूं ठाहिण शुरू कयूं। माउ खे सॾे चयईं त अम्मा ख़्यालु अथमि त रमज़ान जे 26 तारीख़ जो रोज़ो आऊं बि रखां, जीअं 27 जी राति जो जेके सयूं मस्जिद में ईंदियूं से बि वञी खावां ऐं इहो रोशो बि ॾिसां त रोज़ाइता कीअं था सयुनि ते मरियो मट थियनि ऐं पेट में था सथीनि। माणस चयो, अबा पंहिंजी मानी बि खणी वञ, ईअं न वञ जो मथां माण्हू चवनि त वतायो रुगो सयूं खाइण लाइ आयो आहे। माणस उथी मानी पचाइण लॻी, वतायो वेठो हो। अञा हथ में चाणू अटे जो खयईं त मथां बांग आई। माणस दिलि में चयो त बांग पूरी थिए त कलमू भरे पोइ मानी थपियां। हिकिड़ी बांग पूरी थी, हिन मानी अञा थपी बि शुरू थी। इन लाइ तरसी त टी बांग आई। ढील करण ते वताए माउ खे चयो, इन्हनि बांगनि पाण में ॿधी कई आहे त जीअं तूं मानी पचाए न सघीं, तूं उन्हनि खे छॾ अमड़, मानी पचाए ॾे, न त सयूं खाई वेंदा। पर माई बांगनि ॾांहुं तांगींदी रही। वतायो डोड़ंदो मस्जिद में आयो, जमायतुनि सां रोज़ो खोले सयुनि खे लॻी वियो। चयईं जे अम्मा जे चवण ते लॻां हा त मुला सयूं ई खाई वञनि हा ऐं आऊं रुगो धोतल थांव ई अची ॾिसां हा। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।